जीअं त अॼु सिंध मेमण इतिहाद जो जेको आहे सो चौथो कन्वेंशन आहे। सो अॼु जे हिसाब सां मां इहो जेको मैसेज ॾींदमि त असांजो जेको आहे सो सिंध मेमण इतिहाद जेको आहे सो काफ़ी सालनि खां एक्टिव आहे ऐं माशाअल्लाह हाणे पूरे सिंध में जेको आहे सो असांजो ब्रांचूं ठही चुकियूं आहिनि ऐं जेतिरो बि समाजी कमु आहे। पहिरियों मेमण इतिहाद जेको आहे सो मुतहरिक न हुई, हाणे काफ़ी टाइम खां जेको आहे सो मेमण इतिहाद मुतहरिक आहे ऐं पंहिंजो असां वटि कॉन्स्टिट्यूशन आहे। उन खां अलावा जेको आहे सो असांजे पूरे सिंध में जेको आहे सो बिरादरियूं ठही चुकियूं आहिनि ऐं ब्रांचूं ठही वियूं आहिनि। उन प्लेटफॉर्म तां मेमण इतिहाद जे प्लेटफॉर्म तां माशाअल्लाह हिन वक़्तु तमामु बहितरीनु कमु हले पियो। हिकिड़ो कमु इहो हले थो त जेको हिकिड़ी लाक़ानूनियत आहे, जबरी आहे ऐं जेको आहे क़तल गारत आहे ऐं औरतुनि सां जेको वहछण जेको आहे सो रवैयो आहे, इहे जेके सभु ॻाल्हियूं आहिनि सो उहे असांजे मेमण बिरादरीअ जे प्लेटफॉर्म तां सुठे नमूने जेको आहे सो उन्हनि खे हल कयो वञे थो। ऐं कंहिं बि हिकिड़े मेमण जे घर में जेका आहे सो तकलीफ़ पहुचे थी त असांजी मेमण बिरादरी उथी ऐं जेको आहे मुतहरिक थिए थी ऐं हिकु थी वञे थी। अञा असांखे तमामु घणा अॻिते कमु करणा आहिनि, अञा असांखे वधीक मुतहरिक थियणो आहे। ऐं जेको आहे सो हिन वक़्तु असां हाजी रज़ाक मेमण जे जेको आहे सो सरपरस्तीअ में जेका असांजी हले थी पई तहरीक बि हले थी, असांजो जेको आहे सो इतिहाद बि हले थो। सो जेको आहे असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं, लेडीज़ विंग खे बि फ़ाइल कंदासीं ऐं कोशिशि करे असां सॼी जेको आहे सिंध में जेको आहे सो हिनखे तमामु घणो अॻिते खणी वेंदासीं। ऐं असांखे कमु तमामु घणो आहे, टाइम थोरो आहे, सो ही कॉम्पिटिशन जो दौरु आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त अॻिते वधी असां सुठे में सुठो कमु कंदासीं। महिरबानी।